जिना जा असां आदि लगा पिया जिना दा गुनाह ही नथा समझो एडी बेहयाई थी वई आहे एडी बुछड़ाई थी वई आहे हाणे मुझे दोस्त ते बुधायो तो बराम जे इलाके में पुट पांजी सकी जीजल सां पियो ज़िनाऊं करे मुसलमानी त न बची आ पर इंसानियत भी निकरी वई आ एडी बेहयाई थी वई आ जो भाइर भेनरुनि सां था ज़िनाऊं करन एडी बेहयाई थी वई आ जो हाने फैसलाबाद में चाचे 7 सालन जी भाटीअ सां ज़िना कई आखिर वेचारी हुआ 7 सालन जी बाड़ी मरी वई एडी ज़ुल्म जी इंतहा लगी पई आहे जो 5 सालन जी नंढड़ी न्याणी कश्मीर जे इलाके में हिकिड़े दरंदे 1.5 महीने ताईं उन वेचारीअ सां ज़िना कंदो रहियो अलाए छा थी वियो आहे माण्हुनि खे को अल्लाह जो खौफ न है ओ मुंहिंजा अज़ीज़ो कंबर वारो जे मुसलमाननि जा तव्हांखे मां हाल ॿुधायां त तव्हांजा आम फाटी पवनि एडा खतरनाक गुनाह मुसलमानन में आया है एडा काफरन में भी गुनाह न होंदा काफरन में भी वाणन में भी हिंदन में भी लज्जा मां जी लज्जा भेण जी पर मुसलमानन में ख्याल नहीं काफरन वाणन में भी लज्जा भातिन जी पर मुसलमानन में लज्जा नहीं केड़ा वायद क्यों कैसा वायद क्यों छा वायद क्यों केड़न मौज़ुन ते ॻाल्हायूं वायद जो त को रस्तो ही मुसलमानन न बचायो आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दिल असांजी जुरी पई आहे को असांजी दिल चीरे ॾिसे त सयूं जेके वाइदा असांखे काफ़रनि सां करणा यहूदन ऐं नसारनि सां करणा गैर मुस्लिमनि सां करणा जेको कुरान असांखे काफ़रनि खे ॿुधाइणो हो अॼु मुसलमाननि खे था ॿुधायूं वो भी हाल इहो आहे जो मुसलमान कुरान मजीद जे ॿुधण लाइ तयार न आहिनि कुरान मजीद समझण लाइ तयार न आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो लफ़्ज़ यादि रखो मुंहिंजा भले मन मस्तियूं कयो भले मौजा कयो जेॾा गुनाह करणा अथव कयो रब रहम कंदव प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआनि जे सदके दुनिया जे जहान में बाक़ी कब्र जे अज़ाब लाइ तयार थियो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे नबी साईं कब्र जो अज़ाब ॿुधाईंदे रोई पिया आहिनि अखड़ियुनि मुबारकनि पाणी वहे थो
साईं जन फरमायो कबर जा बई पासा नाफरमान के भिकोड़ चाड़ींदा। नबी साईं फरमायो ईअं नाफरमान कबर में पीसजी वेंदो जीअं दाणो जंड में पीसजी वेंदो आ। वरी जिंदा थींदो वरी अल्लाह पीसाईंदो, वरी जिंदा थींदो वरी पीसबो। नबी साईं फरमायो कबर में अल्लाह नाफरमाननि जे लाइ नाग भी विहारिया आहिनि, कबर में अल्लाह विछूं भी विहारिया आहिनि, कबर में अल्लाह ज़ईं माकोड़ा भी विहारिया आहिनि, किविरियूं भी विहारियूं आहिनि, किस्मे किस्मे बलाऊं किस्मे किस्मे जीत विहारिया आहिनि जेके उन्हनि नाफरमाननि खे चकणंदा खाईंदा। नबी साईं फरमायो अल्लाह ज़ईं मलाइकनि जी ड्यूटी लगाई आ, जन के वॾो हथोड़ो हथन में ॾेराईंदो, वो वॾो हथोड़ो खणी अची नाफरमाननि खे कबर में हणंदा तो वे माण्हू ज़रियूं ज़रियूं थी वेंदा, चणगा चणगा थी वेंदा। नबी साईं फरमायो एॾो त थोरो वो गरो आ, एॾो त बारीलो आ, एॾो त वज़नाइदो आ, जेकॾहिं सभु दुनिया वारा मिली जुली उन हथोड़े खे खणण जी कोशिश करन खणी त न सघंदा, पर उन हथोड़े खे चोरे भी न सघंदा। ऐं नबी साईं फरमायो उहो हथोड़ो तूर सीना जबल खे लगे त इहो भी ज़रियूं ज़रियूं थी वञे जबल। नबी साईं फरमायो कबर में अल्लाह साईं जहन्नम जो बिस्तरो विछराईंदो नाफरमान जे लाइ, टांडन जो बिस्तरो हूंदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त भले मन मस्तियों क्यों अल्लाह फरमाए तो इन्नहु अला रजीए लकादिर, केतरी वडाई कंदो, केतरो गुरूर कंदो, केतरियूं नाफरमानियूं कंदो, जेको वणेव कंदा रहो। मां प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआन जे सदके दुनिया में रहम ही रहम तो कयांव। मन मोडे मोटी अचो, मां दरवाजा खोले छड़िया तमाम। ला तकनतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। दुनिया में दरवाजा रहमत जा खोलिया तमाम, मस्जिदन जा दर खोले छड़िया। अनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू लहु, मोटी अचो मुंहिंजनि दरवाज़नि ते, अचो मुंहिंजी मस्जिद में। अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदू मअल्लाहि अहदा। इन्नमा यामुरु मसाजिदल्लाह मन आमन बिल्लाह। दुनिया में मोहलत ॾिनी त मां अचो मुंहिंजे क़ुरान खे चिमड़ी पोइ वरी बि वक़्तु तो वातसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फन्निअमल मौला वन्निअमन नसीर। वातसिमू बिहब्लिल्लाह
वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ।